दादू खान रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस सिंध जे सर ते सिंध मुख़्तलिफ़ इदारा रेवेन्यू आपका स्कूलनि ऐं अस्पतालुनि समेत सिंध जा समूरा इदारा अॼु नाए ॾींहुं बि ॿियनि इदारनि वांगुरु डिस्ट्रिक्ट हेड क्वार्टर अस्पताल दादू समेत सॼे ज़िले जूं नंढियूं वॾियूं अस्पतालूं बंदि रहंदियूं। सिहत खाते जी नर्सिंग पैरामेडिकल आपका जे अॻवाननि राजा रफ़ीक पंवर, डॉक्टर एहसान पंवर, निसार अहमद लाशारी, मोहम्मद आचर पंवर, अमानुल्ला पंवर, इम्तियाज़ अहमद चांडियो, अयाज अहमद लाशारी, सदाकत अली सुमरो, मोहम्मद हसन खुश्क, दरगाही साहड़, सईद अहमद भंड, राशिद अली हिंगोरो, नज़ीर अहमद बबर, अल्ताफ अहमद पंवर, गुल मोहम्मद शाहानी, मोहम्मद रमजान सोलंकी, रहमान अली पंवर, असलम खान सुमरो, मंसूर अली भट्टी, ज़हीर अहमद लगारी, अख्तर अली समून नकर कुर्बान, अली लुंड, हबीबुल्ला लगारी, नवाज अली लगारी ऐं ॿियनि चयो त सिंध गवर्नमेंट पंहिंजे मुलाज़िमनि सां नाजाइज़ियूं करे रही आहे। हुननि वधीक चयो त सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे तरफ़ां सिंध गवर्नमेंट खे पेश कयल मुतालबा जिन में पहिरियों पेंशन इस्लाह जे नाले मुलाज़िम दुश्मन नोटिफिकेशन फौरी वापसि वरिता वञनि। ॿियो सिंध जे ग्रेड 1 खां ग्रेड 22 ताईं जे सभिनी मुलाज़िमनि खे 50% DRA ॾिनो वञे। टियों सिंध जे ग्रेड 1 खां ग्रेड 22 ताईं जे सभिनी मुलाज़िमनि जी पघार में 70% इज़ाफ़ो कयो वञे। 4 समेत हेल्थ जे मुलाज़िमनि जा जाइज़ मसइला ॿियनि सूबनि वांगुरु सिंध जे मुलाज़िमनि खे ग्रुप इंश्योरेंस ऐं बैनुअल फंड रिटायरमेंट वक़्तु अदा कया वञनि फौरी तौर ते हल कया वञनि। अॻवाननि वधीक चयो त सिंध जे मुलाज़िमनि जो मुआइशी क़त्लेआम बंदि कयो वञे न त सॼी सिंध जे मुलाज़िमनि जो समुंड 6 अक्टूबर ते बिलावल हाउस वाॾो धरणो हणी वेही रहंदा।